बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दीन में ख़र्च करणु तमामु ॾुखियो आहे माण्हुनि जे लाइ। के ख़ुशि नसीब आहिनि, अलाह जा प्यारा बना आहिनि जेके दीन ते ख़र्च कनि था, पर अक्सरियत इहा आहे त उनखे दुनिया में ख़र्च करण में तमामु घणो मज़ो थो अचे। दुनिया जे हवाले सां दावतूं पार्टियूं करण में वॾो मज़ो थो अचे, ऐं दीन जे हवाले सां उनखे दावत करणु या मानी खाराइणु या अलाह जे नाले ते या अहल बैत जे नाले ते ख़र्च करणु ॾुखियो आहे। आम तौर ते माण्हू दाऊं कंदो आहे। हिन वक़्तु तव्हां रड़ियूं दाऊं ॿुधंदा हूंदो, महांगाई जूं, बेरोज़गारी जूं, हर शइ महांगी थी वई आहे, गल घोड़ा लॻी पई आहे, पर ख़र्च अख़राजात अञा उन्हनि जा वधंदा वेंदा। लेकिन माज़ीअ जे भेट में ॾिठो वञे त उन्हनि जे घर में के कारूं, मोटर साइकिलूं या एॾा बंगला महला त कोन हुया। आम सादा सुदा कचा घर हूंदा त बि गुज़र सफ़र सुठो थींदो हुयो। पर हाणे आमदनी अॻे जी भेट में वधी आहे। ईअं न आहे त को महांगाई वधी आहे त का आमदनी न वधी आहे, बिल्कुलु आमदनी वधी आहे। को ज़मानो हुयो एॾो वॾो परे जो ज़मानो कोन हो। 1990 ताईं बि इहा ई सूरत हाल त प्राइमरी मास्तर जी पघार 1000 रुपया 1200 रुपया हुई, पर हाणे उहो 1 ॾेढ लख प्राइमरी मास्तर बि खणे थो। पर उनजे बावजूद बि दाऊं रड़ियूं घणियूं हुजूं त ख़र्च घणा आहिनि, महांगाई घणी आहे। बाबा सुबुह जो 1000 रुपयो खुलियो था करायूं रुॻो सौदे सब्जी वठण जे लाइ, त शाम जो पैसा नथा बचनि। सौदो वरितोसीं, सब्जी वरितीसीं, बर्फ़ वरितीसीं, 2-3 शयूं वरितियूंसीं त 1000 रुपयो पूरो थी वियो। 1000 जो को वैल्यू कोन्हे, 1000 जो को क़दुरु कोन्हे, 1000 जी का अहमियत कान्हे। 1000 त बाबा 100 जे बराबरि आहे। लेकिन इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे दुनिया जे हवाले सां आहिनि। 1000 रुपया 100 जे बराबरि आहे दुनिया जे हिसाब सां, पर जेकॾहिं दीन जे हवाले सां अचिबो न त इहो 1000 1 लख रुपए जा बराबरि आहे। दीन जे हवाले सां 100 रुपया बि मजलिस में ॾियणु, मस्जिद में ॾियणु, इमाम बरगाह में ॾियणु, 100 रुपया बि अलाह जी राह में ख़ैरात करणु, 100 रुपया बि कंहिं ग़रीब जी मदद करण जे लाइ, उहो 100 रुपया 1000 रुपया जे बराबरि थी वेंदो, अञा वधी वेंदो। 100 रुपया 50 रुपया इहे इन्हनि जे 1000 खां मथे थी वेंदा जॾहिं दीन जो मामिलो हूंदो, शरीयत जो मामिलो हूंदो, इस्लाम जो मामिलो हूंदो, अलाह जो मामिलो हूंदो। जीअं ख़लक़ कयो आहे, पैदा कयो आहे, जेको ज़िंदगी ॾिए थो, तंदुरुस्ती ॾिए थो, तंदुरुस्ती 1000 नेमत आहे। बीमारियुनि ते लखें रुपया ख़र्च थी वेंदा, पर अलाह जी राह में सदको ख़ैर ख़ैरात करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। त जॾहिं दुनिया जो मामिलो अचे थो न त 1000 रुपया 100 जे बराबरि आहे, पर जॾहिं दीन जो मामिलो थो अचे त इहो 100 रुपया वरी 1000 जे बराबरि थी थो वञे। यार 100 रुपया जेको आहे सो ॾियणो पियो, मजलिस में ॾियणो पियो, मस्जिद में ॾियणो पियो, बसि हाणे ज़ुल्म थी वियो, नाहक थी वियो। माण्हू बि अची मथां अचे बीठो, जवाब बि न ॾेई सघियोमांसि, ॾाढो गुसाइण जी कयमि, पर गुसाए बि न सघियो। कल्ह बि आयो, टियों ॾींहुं हुयुसि, नेठि हुनखे 100 रुपयो ॾियणो पियो। 150 रुपयो दीन जे मामले में 1000 खां मथे मुंहिंजी अहमियत आहे। पर जॾहिं दुनिया जा मामला ईंदा त पोइ मोबाइल फ़ोन वठिणी हूंदी त पोइ 50,000 रुपया बि कुझु बि न आहिनि। पर वरी अॼुकल्ह वरी नंढड़नि ॿारनि जा वरी एॾा अंकल आहिनि, उन्हनि जी पालना परवरिश, हालांकि जेके वॾा आहिनि असांजी उमिरि जा या वॾा, उन्हनि जी ज़िंदगी में एॾियूं आसाइशूं सहूलियतूं कोन हुयूं जंहिंजूं हिन वक़्तु आहिनि। हाणे नंढा ॿार जेके मोबाइल फ़ोन, को उनखे कॉल करणी कोन्हे, पर रुॻो उनखे गेम खेॾण जे लाइ बि उनखे 30-40 हज़ार रुपए जी मोबाइल वठी ॾिजे थी, जो रोए न, परेशान न थिए, रोए न। वरी पैकेज जा पैसा वरी अलॻि, वरी पैकेज कराइणो आहे त उहो वरी अलॻि पैसा, महीने ते 500 खां 1000 रुपए जो पैकेज आहे, 2000 जो पैकेज आहे। उहो वरी कार्टून जो, यूट्यूब जो, उहो नंढे ॿार जे लाइ, जेके नंढा ॿार आहिनि घर में, उन जे लाइ अलॻि मोबाइल फ़ोन जो बंदोबस्तु बि थी सघे थो। 30,000-40,000 जी सिर्फ़ु फ़क़ति उहो छा कंदो, उन ते गेम खेॾंदो। माना पंहिंजे ॿारनि जी गेम खेॾण जे लाइ मोबाइल फ़ोन अलॻि हूंदी, पंहिंजे लाइ अलॻि हूंदी। आम जेको घराणो आहे 5 मोबाइल उन घर में हूंदियूं, मोटर साइकिल बि हूंदी। मोटर साइकिल जा ख़र्च अख़राजात, चांहि पीअण हूंदी त शहर जो होटल, ॻोठ जो होटल न वणंदो, पोइ ॿाहिरि बाईपास ते फलाणे चौक ते ॻोठ खां ॿाहिरि चिप्स खाइणी आहे, चांहि पीअणी आहे, उन ते 500 रुपया अचण वञण ते तेल जा, चांहि जा ई लॻी वेंदा। पर ईअं न त को हाणे घर जेको आहे 100 रुपयो खीर, 100 रुपए जो खीर वठी वञो, सॼी आक पीअंदी, या पंहिंजी होटल ते जेको भरिसां आहे न, उनजे लाइ बाईपास ते वञिणो पवंदो, परे वञिणो पवंदो, ऐश अयाशी जे लाइ पैसो, पर दीन जे ख़र्च लाइ कोन्हे। ऐं पोइ दाऊं थींदियूं आहे बीमारी आहे। हाणे जेके वॾियूं मुस्तक़िल बीमारियूं उन्हनि खे छॾे करे जिन जो इलाजु डेली खाइणो थो पए, दिलि जो आर्ज़ो आहे, शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, फालिज आहे, उन्हनि जूं दवाऊं त डेली आहिनि, उहे महांगियूं बि आहिनि, वरी डॉक्टर खे हर महीने ॾेखारिणो आहे। पर उनखे छॾे करे को बुखार, घुमरनि, दस्तनि, आम बीमारियूं जेके ॾिहारी थियनि जूं, उनजो ख़र्च बि हिकु घराणे जो 20,000 रुपयनि खां 30,000 रुपया महीनो आहे।
पर मजाल आहे जो अलाह जी राह में जेको आहे सो को सदको को ख़ैर ख़ैरात या को पर सदके जी ॻाल्हि ईंदी त घणनि माण्हुनि खे रिकावट लॻंदी को मुला था चवनि त असांखे सदको न असांखे न ॾियो। जंहिं महिल घर खां ॿाहिरि निकिरो था नंढड़ा ॿार ॾिसो था घिटी में तव्हांजे माइटनि जा आहिनि तव्हांजे पाड़े वारनि जा आहिनि उन्हनि खे बि ॾेई सघो था 10-10 रुपया उन्हनि खे ॾेई सघो ईअं कोन्हे त मौलवी खे अची तव्हां सदको ॾियो मौलवी खे ज़रूरत कोन्हे रुगो तव्हां पंहिंजे सिर जो ख़ैरु घुरियो छो जो नबी साईं जी हदीस आहे सदको जेको आहे 70 मुसीबतुनि खे टारे थो जंहिंमें मौत पिणु शामिलु आहे। सदको बीमारियुनि खे ख़तमु करे थो मुसीबतुनि खे ख़तमु करे थो उनमें जीअं ख़ासि तौर ते अक़ीक़ो आहे नंढो ॿारु अॼुकल्ह एॾो ज़मानो थी आहे जो नंढो ॿारु बि ॼमण सां ई बीमारियूं साण खयूं थो अचे पर जेकर हुनजो अक़ीक़ो थींदो त बीमारियूं ख़तमु थी वेंदियूं अक़ीक़ो हुनजो सदको आहे। पर छठी ते 1 लख रुपया ख़र्च करे सघिजे थो पर अक़ीक़ो नथो करे सघिजे छो जो इस्लामी हुकुम आहे शरई हुकुम आहे शरई हुकुम जे लाइ तकलीफ़ बि आहे ऐं परेशानी बि आहे उन ते अमल करण बि ॾुखियो आहे। बाक़ी ईअं दुनियावी जेको आहे सो ॾेखाव जे लाइ 1 लख रुपया बि छठी ते ख़र्च थींदो पार्टियुनि ते शराब बि ज़रूरी आहे राग बि ज़रूरी आहे पोइ भाई बरक़त कान हुजे ख़ैरु कान हुजे काॾों बीमारियूं ख़तमु थियनि जन शादी जी शुरूआति जेको शादी इस्लामी हुकुम आहे शरई हुकुम आहे उनजी शुरूआति ई शराब सां थिए त पोइ बाक़ी अॻिते हली कहिड़ा नतीजा निकिरंदा। सो दीन जे पासे ॾे तवजह घटि आहे दीन ते ख़र्च घटि आहे भई दवाउनि ते ख़र्च तॾहिं ई थींदो जॾहिं इंसानु दीन ते ख़र्च न कंदो अलाह जी राह में ख़र्च न कंदो त पोइ उनखे रुगो दवाउनि ते ई ख़र्च करिणो पवंदो। तंहिंजे करे दीन जे पासे ॾे तवजह हुजणु खपे ख़ासि तौर ते अॼुकल्ह हादसा तमामु घणा वधी विया आहिनि ऐं नुक़सानु थियनि था इन जो सबबु हिकु बेहतियाती आहे गाॾी तेज़ हलाई थी वञे सभु कंहिंखे जल्दी आहे सभु कंहिंखे तकड़ि आहे ॿियो पंहिंजे सिर जो पंहिंजी जान जो सदको ॾेई निकिरणु खपे गाॾी ते जंहिं महिल सवारु थिजे त कोशिशि कजे त 10 रुपया 20 रुपया जेको थी सघे उहो नंढो ॿार ई भरिसां हुजे फ़क़ीर आहे उनखे ॾेई छॾियो। सदको तमामु अहम शइ आहे तमामु बहितरीनु शइ आहे सदको इंसान खे बचाए थो बीमारियुनि खां मुसीबतुनि खां परेशानी खां बाक़ी न त इहे दाऊं कूकूं जेको आहे सभु कंहिंजूं हलंदियूं परेशानियूं रलियूं आहे गल घोड़ा लॻी पई आहे 2 लख रुपया पघार आहे त बि पूरी कान्हे 1.5 लख रुपया पघार आहे त बि पूरी कान्हे लख रुपया आहे त बि पूरी कान्हे। पर के वरी ॾिसूं था न के माण्हू अहिड़ा आहिनि जेके वरी पंहिंजी दौलत ते चौकीदार आहिनि उन्हनि खे को फ़ाइदो कोन्हे माना के माण्हू जेके मोटर साइकिल वठी सघनि था पर न वठंदा पैदल धका खाईंदा चौंचनि वेगड़ुनि में खाईंदा के ॾिसूं था त कार वठी सघनि था पर कार न वठंदा उहे चवंदा पैसा बैंक में पिया हुजनि। के माण्हू आहिनि जेको चौकीदार आहिनि पैसनि ते चौकीदार लॻा वेठा आहिनि पंहिंजी ज़िंदगी जो को सुख को फ़ाइदो नथा वठी सघनि वरी बाद में मुंतक़िल कंदा पंहिंजी औलाद ॾे उन्हनि जी पोइ मर्ज़ी आहे जीअं उन्हनि पैसनि खे उॾाइनि जीअं शयाशी कनि छो जो उन्हनि जी का तरबियत दीनी त कान थी आहे जो तालीम दीनी तालीम हुजे आलबे जी सीरत जी ख़बर हुजे क़ुरान तफ़सीर हदीस जी ख़बर हुजे त बाद में उहो जेको आहे सुठी ज़िंदगी गुज़ारे न उन्हनि जी लाइ त हिनमहिल ॾुखियो आहे जो उन्हनि खे चइजे वञी क़ुर शरीफ़ पढ़ो वञी सबक़ु वठो या निमाज़ ते हलो इहो चवणु पुट खे ॾुखियो हर पीउ हाणे पंहिंजे पुट खां टिजे थो उनखे कीअं चए त निमाज़ ते हल या क़ुर शरीफ़ ते पढ़ण ते हल। सो उनजे करे के माण्हू वरी अहिड़ा आहिनि जेके पंहिंजी दौलत जा चौकीदार आहिनि उन्हनि खे बसि चौकी ते विहारियो वियो आहे मथां रुपयो बि हेॾे होॾे थी वियो बामानत तव्हांखे 1 करोड़ जमो करिणो आहे बैंक में कंहिंजो टारगेट 2 करोड़ आहे इहे जमो करिणा आहिनि पोइ पंहिंजे पुटनि औलाद ताईं मुंतक़िल करणा भई तव्हां भली जेको आहे धिका थाबा खाईंदा वठो सिकंदा वठो कंहिं जेको आहे सुठे खाधे जे लाइ सुकंदा वठो कंहिं सुठी सवारी जे लाइ ऐं तकलीफ़ ऐं बीमारी हिनमहिल ज़ुल्म जी बि जेको आहे सो गर्मी लॻी पई आहे बाहि पई थी छॾे के आहिनि जेके एयर कंडीशन वठी सघनि था पर अॼुकल्ह सोलर सिस्टम बि थी वियो वठी सघनि था पर न वठंदा उहो बि ईअं पिया रिझंदा गर्मी हाणे पखे जेको आहे सो अॻु में पखे खां सिकंदा हुआसीं बिजली जो इंतज़ारु हूंदो हाणे उहो बि मसइलो हल थी वियो पखे ते वेठा आहियूं पर को पघर पोइ बि कोन थो सुके हाणे पखे खां ॻाल्हि घणी थी वई हाणे ॻाल्हि अची एयर कंडीशन ते पहुती आहे जेकॾहिं इंसान में ताक़त आहे हाणे ताक़त आहे त फ्रिज अथसि त फ्रिज वठे न ज़रूरी थोरे त 50 रुपए जी बाज़ारि में बर्फ़ वठे जेकॾहिं एयर कंडीशन जी ताक़त अथसि त हुनखे वठणु खपे ईअं थोरी आहे त गर्मी में रिझे दाहूं कूकूं हुजनिसि पर जेको पंहिंजो सुख न वठी सघे पंहिंजी दौलत जो चौकीदार बणियो वेठो हुजे त रुपयो हेॾे होॾे न थियणो आहे इहे सभु बामानत पंहिंजे औलाद ताईं पहुचाइणा आहिनि पोइ उन्हनि जी पोइ मर्ज़ी आहे ऐश कनि अयाशी कनि छा बि कनि। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु साहबी खां आख़िरी वक़्त में अयाद लाइ वियो जो आख़िरी वक़्तु हुयो बीमार हुयो न उन नबी साईं खे अर्ज़ु कयो या रसूलल्लाह मुंहिंजो फ़सुलु हे जेको आहे खजूर जो तयारु आहे ऐं मां तव्हांखे हिन जो मुक़ररु कयूं थो वञा निगरान तव्हांजो चार्ज तव्हांजे हवाले जॾहिं मुंहिंजो खजूर जो फ़सुलु इहे लहे पोइ तव्हां मुंहिंजे तरफ़ां उहो ख़ैरात करे छॾिजो अलाह जी राह में सदको ख़ैरात करे छॾिजो। नेठो खजूर लथी जीअं असां वटि हिते ॾिसंदा हुओ त अन जा जीअं खोड़ा हूंदा आहिनि कणिक जा ईअं खोड़ा हूंदा आहिनि बनियुनि ते
अरब जी सरज़मीन ते जेको वॾे में वॾो अनाज चओ, फ़सुलु चओ, मेवो चओ, उहो हुयो ई खजूर कतल। जॾहिं खजूर लहंदी हुई त खोड़ा लॻी वेंदा खजूर जा। ईअं नबी साईं उहो ख़ैरात पियो पियो करे, उतां खणी सभु कंहिं माण्हू ॾींदो पियो वञे, हर केरु खयूं पियो वञे। त एतिरे में हिकिड़े जेको आहे साहबी चयो त वॾो ख़ुशिनसीबु आहे जंहिं एॾी जेको आहे सो अलाह जी राह में ख़र्चु कयो आहे। त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद फरमायो, बेशक अलाह जी राह में हुन ख़र्चु कयो आहे, ख़ैरात कयो आहे, उनजो अजुर हुनखे ज़रूरु मिलंदो। एतिरे में पाक पैगंबर जेको आहे सो मुठ खजूर जी उतां खणी, वॾो खोड़ो जेको उतां खजूर जो मुठ खणी हुनखे ॾेखारियईं। त जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ में हिन खोड़े जे मुक़ाबले में भली सॼो जेको हिनमहिल ख़ैरात थिए थी, हिन जे मुक़ाबले में खजूर जी जेकी मुठ आहे न, हे सदको करे वञे या ख़ैरात करे वञे अलाह जी राह में, हे जेके ढेर लॻा पिया आहिनि इन खां ई वधीक बहितरु। सो बाद में बि सवाबु बिल्कुलु आहे, मरण खां पोइ बि जेकॾहिं सदको ख़ैर ख़ैरात उनजी राह में थिए थो, उहो बि बहितरु आहे, उनजो बि सवाबु आहे। पर वॾी ॻाल्हि, वॾी सवाबु, वॾी अहमियत उन शइ जी आहे जेको पंहिंजी ज़िंदगी में ख़र्चु ख़ैरात करे थो वञे, सदको ॾेई थो वञे, ज़कात ख़ुम्स ॾेई थो वञे, पंहिंजी ज़िंदगी में जेको अलाह जी राह में ख़र्चु करे थो, उनजो सवाबु बाद में सवाबु उनजो वधीक आहे। बाद वारे ख़ैरात खां नबी साईं मुठ रुॻो भरे ॾेखारी, त मुठ बि हिन खोड़े खां वधीक सवाबु रखी आहे जेको पंहिंजी ज़िंदगी में हुजे कॾहिं अलाह जी राह में ख़ैरात करे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद।